वटां जीअं वियाम वरी नज़र ई न आया, सुणनि सुपेरिन खे ॾिठे ॾींहं थियाम, अला कीअं हुयाम हाणे कीअं थिया सुपरी। दोस्तो अॼु हिकु ॿियो विलायती ख़त पहुतो आहे थर सोढनि जी वस्ती राणाऊ खां, ऐं मुखातिबु आहे सुरेंद्र राजपूत। बशीर भाउ जी ख़त न रुॻो ख़याली ख़त आहे पर हिकु अहसास ऐं पंहिंजाइप सां भरियल पसंदि आहे। इहो ख़त राजस्थान जैसलमेर खां हिकु दोस्त जगमाल सिंह खां फ़ोन ते थियल विंदर दौरान ॾिनल डोरापा ऐं जुदाई जे मज़ूर जज़्बात खे मूं लफ़्ज़ी शिकल ॾिनी आहे। प्यारा बशीर, मूं ॾुतड़ियल ॾोथीअ जा सलाम भारत जे तारीख़ी शहर जैसलमेर राजस्थान खां शाल क़बूल पवनि। उमेद त सरहो हूंदे ऐं महिराण जे सरमस्त सर्द मौसम में मोर जियां टहूकंदो हूंदे। बशीर भाउ, तूं मूंखे उन करे वणी थो जो तूं मुंहिंजी सुहिणी सिंध जो सेण आहीं ऐं आऊं बॉर्डर जे हुन पार हूंदे बि पंहिंजी सिंध में पसां पियो। हिन वक़्तु राति जा 12 वॼनि पिया, सॼो लोक पखी पखण बि सुतल आहे, पर मां अभागो पंहिंजी मिटी छॾे ॾुहागी जियां परदेस में भटकां पियो। अॼु हिन ॾुख में दिलि कलम खणण ते मजबूर करे पई ऐं चए पई कुझु डोरापा पंहिंजनि सां बि ओर जीअं मूं मुहाणी तां कुझु बार लही पए। मूं सिंध खे जुलाई 2013 में अलविदा कयो हो, तियां अञा ताईं वापसि कोन मोटियो आहियां। मुंहनि जा विछोड़ा त थी सघनि था, पर मूंखे जीअरे विछोड़ा कर्म में ककरा थी लॻाइनि। हाणे अंदरो अंदर झुरी चुको आहियां। वधीक त ॾुख इहो आहे त जिन सां अलविदा करे इहो आसरो ॾेई आयो हुअसि त मोकिलायूं कोन था, जल्दी मिलबो। बदनसीबनि उहे बि गॾु नंढा थी वॾा थिया ऐं वरी जल्दी ही संसार छॾे वञी हक़ीक़ी मालिक सां मिलिया। ख़्वाहिश इहा हुई, हा ख़्वाहिश इहा हुई वञी मिलंदुसि, पर मेड़ो कोन थियो, शायदि उहो मुंहिंजे नसीब में न हो। विछोड़ो त पखियुनि लाइ बि कहरनाक हूंदो आहे। पखी परदेस जा सूरज परन पोयां लड़े थो पियो, वरण उन वाट ते वेठल अॻियां जिते ऋण रड़े थो पियो। उमिरि जे आंगरनि में ॾिस फुलनि वांगे छणूं था पिया, सजण सिगरेट सस्ते जीअं सॼो माण्हू सड़े थो पियो। अमी मुर्की मिली आख़िर हलिया विया ॻोठ पंहिंजे ॾांहुं, असांजी ॻाल्हि जे गल तां अञा ॻोढ़ो ॻड़े थो पियो। मां त पोइ, हा विछोड़ो त पखियुनि लाइ बि कहरनाक हूंदो आहे। मां त पोइ बि इंसान जे शोबे सां जुड़ियल आहियां, कुझु अहसास ऐं जज़्बा बि रखां थो। पखी बि वलर खां विछड़ंदे भटकी भटकी नेठि ज़िंदगी खे इस्तीफ़ा ॾींदो आहे। मुंहिंजो साह बि सिक में बेहद भटकियो आहे, पर साह काइनात जे कलतार जो विधल आहे, निकिरणु औखो आहे। पर हर ॿिए ॾींहुं नए मर्ज़ जो नींहं खां नओं नातो जुड़े थो ऐं मूंखे छछोड़े छॾे थो। हा मुंहिंजे मन जी कैफ़ियत बिल्कुलु ईअं थी चुकी आहे जीअं 250 साल अॻु घोट लतीफ़ चयो हो त सजण ऐं साणे कंहिं अणासीअ विसरे, हैफ़ तिनी खे हो वतन जिन विसारियो। हा बशीर, वतन विसारणु मूंखां पुॼे नथो, छो त मूं उन उत्तम सिंध धरती ते जनमु वरितो आहे जिते दुनिया में सभ खां पहिरीं धरती खे माउ सम्झो वियो, ऐं आऊं माउ खे विसारे नथो सघां जंहिंसां मुंहिंजे वजूद जा नाता आहिनि। हल वक़्तु वॾो वेर वरितो आहे। उहे ओञाण त मुंहिंजे रॾीअ खां रुसनि ई नथा, हर वक़्तु तरनि पिया था जीअं पाणी में पहण तरंदड़ हुजनि, तीअं तरंदे तीर हणंदा वतन था। उहे मारिन त नथा, पर खारिन ज़रूर था। जीअरे जुदाई इंसान लाइ बीमारी जीअं हूंदी आहे, उहा वक़्त खां पहिरीं माण्हू खे ॿुढाइप जे ॾाके में रवानो कंदी आहे, पोइ ज़िंदगी न रहंदी आहे। रुगो मौत जे फ़रिश्ते इज़राइल जो इंतज़ारु हूंदो आहे। वसकारे जॾहिं मल्हार मुंद में ॻोठ जा मेघ मौसम, पड़वड़ महल चुणकंदड़ चड़ा, माक में मुगरा, पखियुनि जी लात, वणंदड़ प्रभात, ओठनि फरनि जी छेर ऐं हा गौन जी छेर, इहे सभु मुहज़िब मंज़र रूह राहत बख़्शींदड़ हूंदा हुआ। पर हाणे अची शहर जे अणवणंदड़ मुदाख़लती गोड़ में पियो आहियां, जेको मूंखे ख़तरनाक पॉइज़न जियां लॻे थो। हाणे उहे देसी चहिरा बि ॾिसण लाइ सिकां पियो जिन खे नित नए ॾींहुं पसंदि हुअसि। मूंखे त अञा उन सिकील ते जो उभरंदड़ लामुनि में ॿधल लोड जा गहरा लोॾा बि लोॾे छॾींदा आहिनि ऐं रोई पवंदो आहियां। अला वक़्तु केॾो गुज़ारे छॾियोसीं।
गुॾनि से कुॾियासीं पखियुनि जीअं उॾियासीं प्री लोड हिकिड़ी त गॾिजी लुॾियासीं सुबुह जो गॾियासीं संझा जो टुटासीं विढ़ियासीं ठहियासीं विढ़ियासीं तॾहिं ऐतराज़नि नथे वार खोलिया तॾहिं ख़ौफ़ कंहिंजो हुयो कोन ढोलिया तॾहिं ॿार हुआसीं हाणे यार आहियूं तॾहिं गॾु हुआसीं हाणे धार आहियूं तॾहिं गॾु हुआसीं हाणे धार आहियूं ॾिठे पाण खे थी ज़मानो वियो आहे इहो वक़्त जो ॾिस वॾो अलमियो आहे ॿारो तन जो ॿेड़ो उकारे छॾियोसीं अला वक़्तु केॾो गुज़ारे छॾियोसीं अला वक़्तु केॾो गुज़ारे छॾियोसीं हा बशीर वाक़ई वक़्तु गुज़री वियो ऐं त पंहिंजनि हम सौटनि खां अलावा मुंहिंजे टोले जे सरवाण उन मलूक ममीअ खे बि भुलियो कोन आहियां जेको मुलाए कंहिं केसूबा राजपूत खां घटि कोन हो छो त उन में बि वफ़ादारी जहिड़ा वसब वसंदा हुआ माइटनि हुन मंश खे न रुॻो सहप जी सिख्या पर आजिज़ीअ जा अणपूर बि रियाज़ी जी रीत रास कया हुआ हू हर वक़्तु मुर्की मिलंदड़ रूह रसियो मोचारो माण्हू हो प्यारा बशीर यादुनि जी कहिड़ी ॻाल्हि कजे मुंहिंजे सीम जो सुगंध ऐं त ॿारनि जे जुगनि में पंवारनि साण चांगा चारण बि भुलियो कोन आहियां जेके मुंहिंजी ज़िंदगी जो चारो हूंदा हुआ मुंहिंजा त उन्हनि वणनि जे थुरनि ते ठाहियल दाग़ ऐं किरड़ अञा अमानती तौरु रखी वेठा आहिनि उनखां वरी पंहिंजनि सां प्रीत भला कहिड़ी थी सघे थी जंहिं धरतीअ जा वण बि एॾा वफ़ादार हुजनि उनखे छॾणु निभाग न आहे त ॿियो आहे बि भला छा असांजे लाड़ में लालण जॾहिं बि शाम लड़ंदी आहे अव्हां जी ॻाल्हि छिड़ंदी आहे पुराणे ॻोठ पंहिंजे में निमुन जी छांव में वेही छोड़े छुड़वाग ज़ुल्फ़नि खे जॾहिं का सांवरी जानम अव्हां जे प्यार में लिखियल मुंहिंजो को गीत पढ़ंदी आहे अव्हां जी ॻाल्हि छिड़ंदी आहे असांजे लाड़ में लालण जॾहिं बि शाम लड़ंदी आहे ऐं उहे साॻियूं सुरेंद्र राजपूत